सघंदी। साईं सरवर सेफ जो जेको किरदारु आहे उन ते खोड़ ॻाल्हाए सघिजे थो। साईं जा खोड़ पासा आहिनि। अदीब साईं भलो आहे, हुनखे साईं अयाज़ गुल वारा, साईं अदल सुंदर वारा ॻाल्हाईंदा। साईं उस्ताद बहितरीन हो, साईं उन ते बि असां ॻाल्हाए सघूं था। पर साईं जो हिकिड़ो ॿियो रुख बि आहे, जंहिं उस्तादनि जी तंज़ीम जो मां नुमाइंदो आहियां, जेका सिंध जे उस्तादनि जी नुमाइंदा तंज़ीम पेटीएल प्राइमरी टीचर्स एसोसिएशन आहे, साईं उनजो बि सरगर्म कारकुन खां पोइ साईं उनजो उहिदेदार खां पोइ उनजो लीडर रहियो। पेटीएल जो पन्याकले जी वर्किंग कमेटीअ में बि साईं जी फ़ैसला हैसियत रही। वरी साईं पन्याकले जी पेटीएल जे तालुके उहिदेदार बि रहियो। सखर ज़िले जो बि साईं जनरल सेक्रेटरी रहियो। जॾहिं अब्दुल जतोई सिंध जो सदर थियो त उन्हनि खे प्रेस तर्जुमान रखण जो अख़्तियार हुयो, त पेटीएल जो मर्कज़ी प्रेस तर्जुमान बि थियो, उहो साईं सरवर सेफ थियो। उहो बि साईं खे एज़ाज़ आहे। जेकॾहिं साईं सरवर सेफ HSK जो प्रमोशन न वठे हा त सिंध जी जेका पेटीएल जो उन वक़्त जो जेको हल्को हो, उन वक़्त जी जेका लाबी, उन्हनि में बेनज़र इंतखाब अब्दुल जतोई जी रिटायरमेंट खां पोइ सिंध जी सदारत जो उम्मीदवार सरवर सेफ हुयो। त साईं सरवर सेफ जो जेको पेटीएल जी तंज़ीम अंदरि किरदारु आहे, उहो बि साईं जो किरदारु नुमाया रहियो आहे। साईं जी शाइरीअ में इनकलाब बि समायल आहे, साईं जी शाइरीअ में प्यार बि समायल आहे, साईं जी शाइरीअ में दर्द बि समायल आहे। जेकॾहिं वक़्त जी तक़ाज़ा ॾिसूं था, हर कंहिंखे तकड़ा जी इजाज़त हुजे त हिकिड़ी साईं जी मां किताब नोट कई आहे, उहा जेकॾहिं पढ़जे साईं तो चए त बेपाड़ीअ जे लॻण सां जीअं वण थिए थो पीलो, बेपाड़ीअ जे लॻण सां जीअं वण थिए थो पीलो, तूं विछड़े उजड़ियो आहियां यार कर को हीलो, तूं विछड़े उजड़ियो आहियां यार कर को हीलो। वरी तो साईं चए त हर हर हाव ते हथड़ा साजन, हर हर हाव ते हथड़ा साजन, दोस्त पुछनि था छा आहे सेफ, जेका मूंसां वेलण साईं तंहिंते तोखे कहिड़ा है। वरी साईं ने चए त चांडरोकीअ में चाहत तुंहिंजी दिलबर कयो दीवानो आहे मुंहिंजो मन मस्तानो। ऐं त खोड़ सारियूं पर ॾिसां त वक़्त जी कमी आहे। साईं जो हिकिड़ो इनकलाबी या त साईं लिखे थो वण लुॾनि था पिया वाह घुले थी पई, सिंध जे आज़ादीअ जी राह खुले थी पई, वाह सिंध जे आज़ादीअ जी राह खुले थी पई। साईं इनकलाबी शाइर बि, साईं बहितरीन उस्ताद बि, साईं उस्तादनि जो नुमाइंदो रहियो त उन्हनि जो बहितरीन वकील बि। साईं जे लाइ उस्ताद बुखारी हीअं चयो आहे, उहो 64 चई पंहिंजी जाइ वठंदुसि त हिकु शख़्स भरूं प्यार खां हिकु वार बि न वहंदो, संसार जे सिंगार ले आज़ार सहे पियो, हिकु शख़्स कॾहिं निर्ण मथां गुंड बि रहंदो, इंसाफ़ जे आवाज़ ले तलवार खणी। महिरबानी साईं सिकंदर जतोई साहब जी, जिन पंहिंजा ख़ूबसूरत वीचार साईं जी ज़िंदगी जे हवाले सां पेश कया ऐं तंज़ीमी कारकर्दगियूं ॿुधायूं। पढ़ंदे अगरि किताबनि में पूरजी वञा, सम्झो थो गुलाबनि में पूरजी वञा, ऐं मुनकर नकीर बि मदहोश थी वञनि, मां एतिरो सवाबनि में पूरजी वञा। इन ख़ूबसूरत शेर सां स्टेज ते वेठल मानायतनि महिमाननि खे गुज़ारिश कंदुसि त उहे किताब जी मुहूरत कनि। किताब विहण जे हिन वड़ा साईं प्रोफेसर सरवर सेठ साहब जी ज़िंदगी ऐं ख़िदमतुनि ते आधारियल आहे।
वेहण जंहिं वड़ा किताब जी मोहरत थी हींअर मोहतरम साईं नूरुल्लाह मलिक साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त उहे किताब वेहण जंहिं वड़ा ते पंहिंजा वीचार पेश कनि ऐं छाकाणि त टाइम तमामु घणो थी चुको आहे दोस्तनि खे मुख़्तसिर पंहिंजा राया पेश करण लाइ अर्ज़ु कयो। वॾे शौक़ सां शरीक थींदो आहे न पढ़णु ऐं पर पोइ मूंखे हिमत थींदी आहे मूंखे मज़ो थींदो आहे त कंहिं अदबी पेड़ में कचहरी में लाज़मी शरीक थियणु अयाज़ जॾहिं इब्तिदा थिए ख़बर सिंह असांजी मुलाक़ात नंढड़ो सम्झंदा उर्दू पहिरें ठही ऐं उर्दू पहिरें जी कमांड एरिया दिराह जा ॿई पासा जेके बि रिवियल फॉरेस्ट आहे दिराह जे अंदरि या ॿाहिरि जेके रिवियल फॉरेस्ट आहे उहा बढ़िया शुरू थी गुलामबंद खां वठी उबाड़े ताईं कश्मीर खां वठी पटवीदा ताईं लाटाऊं शिकार असां जॾहिं नंढे हूंदे वॾा ॿेला ॾिसंदासीं गुलामबंद खां बस टपंदी या ट्रेन ते वेंदासीं थोरे ॾींहं हुजे भउ थी ऐं जॾहिं वरी उहे ख़ाली ॿेला वठंदे ॾिठासीं ऐं मैदान थी विया उहे इनाम ऐं नीलाम में जेके असुल हुकुमरान आहिनि मुल्क जा 47 खां रहियल थियल उन्हनि में विरहाइजी पई त उहे ॿेलनि जूं ज़मीनूं कूपन जी सूरत में मुक़ामी माण्हुनि खे मिलंदियूं त उहे लीज ते आबाद कंदा हुआ ऐं उहे माण्हू हज़ारनि तादाद में उन महिल जॾहिं दरबदर खाक बसर थिया ऐं इहो सभु कुझु थियो ऐं पनीर अयूब जे ख़िलाफ़ु जॾहिं शुरू में फ्रांस में 62 में डिंगाल जे ख़िलाफ़ु मूवमेंट हली सॼी दुनिया में जॾहिं नौजवाननि जी तहरीकूं हलियूं पाकिस्तान में पहली 62 में महराज खान वारा तॾहिं सिंध में बि इहा आहिस्ते आहिस्ते पाए सिंध वारी कमेटी मरकज़ में आहिस्ते आहिस्ते दोस्तनि खे ॿुधाईंदो कचहरीअ में त सिंध वारी कमेटी ऐं कामरेड हैदर जतोई पंहिंजी ज़िंदगी जी जेका आख़िरी जंग विड़ी उहा पनवत सेंटर जंहिंमें हारी वर कराईंदा ऐं उहे हूंदा ॻोठ वेंदा हुआ ऐं उन ज़मीन खां सवाइ सिंधी ॿोली क़ौमी ॿोली पोइ जीअं अयूब जी मार्शल आई जनरल टिका थियो कर्नल हैदराबाद जो त सिंधी ॿोली खे स्कूल में तालीम में निसाब में पढ़ाइण में पाबंदी ॾिनी इहो मसइलो अञा असांखे ॿुधंदा हुआसीं ऐं हेड़ियूं कतर थींदियूं ऐं इहो बाग घटियूं थी सरवर सेफ ॻोठ कटे खे वेझो असुल कचो जेको हुयो सो हिन ॻोठ सरवर सेफ कटे वेझो नोरा जा कचो उरायूं आहे ऐं बैजी वारो बंदि दरिया एसि ताईं असां एसि ताईं ॿेड़ियूं बि हिते ॾिठियूं पोइ हितो 5-7 किलोमीटर वठी वञी सूमरनि ऐं होसि ताईं अचो
बाहि भड़की उठी ऐं ज़ाहिर आहे त उन खां असां पाण परे न पई थी सघियासीं हुयासीं त ॿार ऐं हारी वर्करनि खे शागिर्दनि जी ज़रूरत हुई त एतिरो शौर न हुयो तंहिं करे जेको बि उन में वधी करे थी ईंदो उन में हिसो थींदो। साईं अब्दुर्रहीम जतोई साहिब जो ज़िक्र आयो त पनियाकल जे मेन प्राइमरी स्कूल जे साम्हूं गिटी आहे, उते हुनजो स्कूल हुयो ओरिएंट स्कूल। त सर्वर सेफ असां ॿिया 5, 8, 10, 15 दोस्त जेके हूंदा हुआसीं अॼु उते वेंदा हुआसीं त साईं अब्दुर्रहीम जतोई उनजो तालो खुलियल उहो पाण अचे। उस्ताद नथर मलंग तमामु सुठो शाइर ऐं पंहिंजो अब्दुल वाहिद दुरंद हारे जो हिमोरिया तमामु सुठो शाइर ऐं ॿिया खोड़ प्राइमरी उस्ताद बि ईंदा ऐं उन हलचल में असांजी रहनुमाई नौजवाननि खे पुश करणो, अॻियां वधनि त इन हारी तहरीक जा हिसा बणिजो। उन में सभिनी उन प्राइमरी उस्तादनि जो वॾो हथु असांखे प्राइमरी स्कूलनि जी जॾहिं उहो मसइलो हो त उस्ताद अब्दुर्रहीम जतोई मूंखे पहिरियों दफ़ो तक़रीर कराईसीं ऐं फोटो निकितो आहे। मुंहिंजो वालिद ॿाहिरि बीठो हो, असांजो ओताक भरता आहे। मां जॾहिं वियुमि त ख़ुशि पए थियो त यार मां दीवार ॿुधी तुंहिंजी तक़रीर ॿुधी पए करे तो ॾाढो सुठो ॻाल्हाए। मुंहिंजी वालदा चुसि त हे ख़राबु तूं पढ़ण में मां पोइना हे अॻे पढ़ण में पोइना हे सिफारिश ते पास थो थिए पियो, तूं हिनजी हिमत अफ़ज़ाई थो करे तंहिं करे असांजी इब्तिदाई में हिन में साईं अब्दुर्रहीम जतोई मुंहिंजो महिरबानी ऐं मां सां प्यार करण वारो माण्हू ऐं ॾाढो ऐं पनियाकल में उन ज़माने में 2 नाटक माण्हू, हिकिड़ी महाराज शीतलदासी ऐं ॿियो उस्ताद नथर मलंग। उस्ताद नथर जो बि असां सां वॾो तालुको ऐं असांजो महाराज शीतलदास सां बि वॾो तालुको। हाणे इतां थिए थी साईं अब्दुर्रहीम जतोई वारी जाइ ते ईंदासीं त शाइर यादि करे लिखी खणी ईंदो सरोसे। पोइ जंहिं महिल वेंदा हुआसीं त शाइर ॿुधाईंदो त असां चवंदा हुआसीं त मां चवंदोमांसि शाइर न ॿुधंदो, चांहि पीआर त तुंहिंजो शाइर ॿुधो। पोइ हे चए त चांहि जा पैसा काॾों अचनि, मां चयोमांसि फता मलिक मुंहिंजो वॾो भाउ आहे, मां मुफ़्त में उन जो शाइर ई न ॿुधंदो। हाणे इतां असांजी इब्तिदा थिए थी ॿारहं में हिमाकुल नंढो आहे घणो। सियासत में कामेड अब्दुल कादिर हैदर, मौलवी नज़ीर हुसैन जतोई बि उते अचे थो, हैदर जतोई बि उते अचे थो, कामेड रमज़ान शेख बि उते अचे थो। कामेड रमज़ान शेख जंहिं